दोस्तों अॼु असां अज़ीम वलीउल्लाह सूफ़ी बुज़ुर्ग शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र करे रहिया आहियूं, जंहिंखे आम तौर ते शाह भिटाई लाखीनो लतीफ़ शाह साईं भिट जो शाह साईं भलारो भिटदड़ीअ जे नाले सां पिणु सॾियो वञे थो। शाह साईं जिन जा वॾा अफ़गानिस्तान खां हिजरत करे सिंध आया हुआ। संदसि वालिद जो नालो हज़रत सैयद हबीब शाह रहमतुल्लाह अलैह आहे, जेके पाण दौर जा वॾा बुज़ुर्ग ऐं अला वारा हुआ। संदसि विलादत 1101 हिजरी मुताबिक़ 1699 ईस्वीअ मटियारी ज़िले में मौजूदु हाला हवेली में थी, जॾहिं त कुझु मौक़िक़नि जे मूजिबि पाण भाईपुर ऐं कुझु जे मुताबिक़ पाण सुईकंदर में ॼावा। शाह साईं ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक हुआ। संदनि बारे में ॿुधायो वञे थो त पाण बेइंतिहा सुहिणा विचोले कद वारा हुआ। संदसि चेहरे मुबारक ते सुवारी शरीफ़, मथे ते कारो पटको ऐं हथ में तस्बीह हूंदी हुई। पाण हमेशह कारो लिबास पाईंदा हुआ। पाण शुरूआती तइलीम पंहिंजे घर में पंहिंजे वालिद खां ई हासिलु कयऊं। पाण 5 या 6 सालनि जा हुआ जो पाण खे आख़ून नूर मोहम्मद जे दरसगाह मोकिलियो वियो। पाण अवेसी तरक़ी सां तालुक़ु रखंदा हुआ ऐं 3 किताब हमेशह पाण सां गॾु रखंदा हुआ, जंहिं में क़ुरान मजीद, मौलाना रूमी जी मसनूई ऐं संदसि पिणॾाॾे हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो रिसालो हूंदो हुओ। पाण जॾहिं जवानी खे पहुता त हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं हुनखे तमामु घणो मुतासिर कयो। इलाइक़े जे जागीरदार मिर्ज़ा मुग़ल बेग जी न्याणीअ सैयदा बेगम बीमार थी पई ऐं दुआ लाइ संदनि वालिद शाह हबीब रहमतुल्लाह अलैह खे घुरायो वियो। संदसि तबियत नासाज़ हुजण जे करे पाण पंहिंजे फ़र्ज़ंद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे दुआ लाइ मोकिलियाऊं। शाह साईं सैयद बेगम खे चींच मां वठी दुआ कई ऐं सैयदा बेगम खे शिफ़ा नसीब थी, पर इहा ॻाल्हि मिर्ज़ा मुग़ल बेग खे बिल्कुलु पसंदि न आई ऐं उहो हबीब साईं जो दुश्मन थी वियो ऐं परेशान करणु लॻो, जंहिं करे शाह साईं खे ॻोठु छॾणो पइजी वियो। लतीफ़ साईं ते उन ॻाल्हि जो गहरो असरु थियो ऐं पाण घर छॾे 3 सालनि ताईं जोगियनि ऐं सन्यासियुनि सां सफ़र ते निकिरी पिया। पाण सॼी सिंध जो सफ़र कयऊं ऐं मुल्तान ताईं विया। उन बाद पाण शहबाज़ कलंदर जे उर्स जे मौक़े ते हाज़िरी करे लालबाग खां लाहौर जो सफ़र बि कयऊं। जॾहिं पाण ठटे पहुता त उते संदनि मुलाक़ात उन दौर जे मशहूरु आलिम मखदूम मुइन खतवी सां थी, जंहिंखे हुन तलक़ीन कई त पाण घर वापसि हलिया वञनि। कुझु अरसे बाद कोटड़ी मुग़ल बेग में कुझु सरकशनि हमिलो कयो, जंहिं जे नतीजे में मिर्ज़ा मुग़ल बेग जे ख़ानदान जा तमामु मर्द मारिजी विया। सिर्फ़ु हिकु नंढड़ो ॿारु ऐं कुझु औरतूं रहिजी वियूं। उन ॾुखे वक़्त में हबीब साईं उन्हनि जे तमामु घणी मदद कई। लतीफ़ साईं जो निकाह सैयदा बेगम सां करायो। शादी खां पोइ सरकार भिटाई कोटड़े खां थोरे फ़ासिले ते मौजूदु वारी जे दड़नि जे विच में पंहिंजो घर ठाहियो। सरकार अञा भिट खे तयारु करण में मसरूफ़ी हुआ त उन दौरान संदनि वालिद सैयद हबीब शाह जी तबियत नासाज़ थी पई ऐं पाण हिन दुनिया खे ख़ैरबाद करे वञी पंहिंजे ख़ालिक़े हक़ीक़ी सां मिलिया। पाण संदनि तदफ़ीन भिट ते करायऊं ऐं बाद में संदनि मक़बरो बि जोड़ायऊं। पाण उते हिकु मस्जिद शरीफ़ बि जोड़ायऊं ऐं फ़क़ीरनि खे लिका कढी ज़मीन विराए ॾिनऊं, जंहिं ते उन्हनि जायूं ठाहे खड़ियूं कयूं। संदनि वालिद जी वफ़ात खां पोइ पाण पंहिंजे सॼे ख़ानदान समेत भिट ते अची आबाद थिया। 17वीं सदी सां तालुक़ु रखंदड़ लतीफ़ साईं खे सिंधी शाइरी जो पुख़्तो शाइर तस्लीम कयो वञे थो। संदनि कलाम जी मजमूए खे शाह जो रिसालो सॾियो वञे थो। शाह साईं खां पहिरियां सिंध में सिर्फ़ु समा थींदी हुई, जंहिं में को साज़ इस्तेमालु न थींदो हो। शाह साईं समा में संदनि साज़, जंहिंखे तंबूरो चइजे थो, उनखे इस्तेमालु कयो। हीउ साज़ 5 तारुनि ते मुश्तमिल आहे। संदसि फ़क़ीर तंबूरा खणी हिकु हल्के जी शक्ल में थी वेंदा हुआ ऐं संदनि अॻवान तमर फ़क़ीर अल्लाह जे नाले सां राग जी शुरूआति कंदो हो। फ़क़ीर पहिरीं बेत चवंदा हुआ ऐं आख़िर में वाई ॻाईंदा हुआ। इहो राग अॼु ताईं संदनि दरगाह शरीफ़ ते जारी आहे।
पाण संदन वफ़ात खां 21 ॾींहं पहिरीं मुकमल अकेलाई इख़्तियार कयाऊं। एतिरे ताईं जो पाण ॿिनि महलनि जी मानी मस खाधी हूंदऊं। आख़िर हिकु ॾींहुं पाण ॿाहिरि आया, गुसल कयाऊं, मथां चादर कयाऊं ऐं फ़क़ीरनि जे विच में आया ऐं फ़क़ीरनि खे राग करण जो हुकुम ॾिनऊं ऐं पाण उजरे में हलिया विया। राग लगातार 3 ॾींहंनि ताईं जारी रहियो। आख़िर 3 ॾींहं फ़क़ीर राग ख़तमु करे अची पाण खे वेझा थिया ऐं हुजरे में दाख़िल थिया। ॾिसनि त सरकार जो सिर्फ़ु जिस्म बचियो आहे, रूह पंहिंजे महबूबे मालिक ॾांहुं परवाज़ करे वियो आहे। पाण पंहिंजी वफ़ात खां पहिरीं पंहिंजे फ़क़ीरनि खे वसियत कई हुआऊं त खेनि उते गुसल ॾिजो जिते संदन बाबा हबीब साईं खे ॾिनो हुआऊं। मथां पर्दो करे गुसल ॾिजो त जीअं को मुंहिंजी ओघड़ न ॾिसे, एसि ताईं जो आसमान जी बि नज़र न पवे। दफ़न करण में बिल्कुलु देरि न कजो, पहिरीं दफ़न कजो पोइ ॻाल्हि कजो। पाण 14 सफ़र मुज़फ़र 1165 हिजरी मुताबिक़ 1752 ईस्वीअ ते वफ़ात कयाऊं। संदन आरामगाह भिटशा में मौजूदु आहे, जिते हर साल 14, 15, 16 सफ़र मुज़फ़र ते संदन उर्स वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें संदन अक़ीदतमंद मुरीद पांधीअड़ा वॾी तइदाद में शिरकत कंदा आहिनि। दोस्तों, इहो ई असांजी अॼु जी कहाणी। उमेद कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।